आया आस थियाम ॿारो चा बंबोर में, आया आस थियाम ॿारो चा बंबोर में, पसी पहर पुन्हू जी न सी नैन ठरियाम, गूंदर विसरियाम सुखन शाखुमुक। सुबेल साथियों, जी लतीफ़ इलात मेहरान टीवी जी हफ़्तेवार फ़िक्री तारीख़ी तहक़ीक़ रिहान शाह जा पंधे पेचरा सां गॾु आऊं आहियां सली भुटो लतीफ़ी। सुबेल साथियों, साईं जे पंध पेचरनि जे हवाले सां जेका हफ़्तेवार रिहान थींदी आहे, जीअं ई मेलो साम्हूं ईंदो आहे त पोइ असां पंहिंजे पंधनि पेचरनि खे थोरो नए रुख में वठी हलंदा आहियूं ऐं मेले जी तयारियुनि जे हवाले सां पांधेड़नि जे जेको भलेकार जे हवाले सां या हिते जेके मजमूई तौर ते सकाफ़त खाते ऐं कल्चर खाते तरफ़ां या जेका भिटशाह मर्कज़ कमेटी हूंदी आहे उन तरफ़ां गॾियल तौर ते ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां जेके इंतिज़ामात थींदा आहिनि उन हवाले सां तव्हांखे का सुध ॾियूं ॼाण ॾियूं ऐं उन सां गॾोगॾु पांधेड़नि खे जेके मेले ते अचनि था वॾी सिक मोहबत उकीर सां, त उन्हनि खे हिते मेले ते कहिड़ा कहिड़ा माॻ आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि, कहिड़ा फंक्शन थींदा आहिनि, कहिड़ियूं रिहाणियूं थींदियूं आहिनि, त उन्हनि जे हवाले सां बि तव्हां सां वीचार वंड थींदी आहे। जीअं गुज़िरियल हफ़्ते बि असां प्रोग्राम ईअं कयो त हिन मेले खां कुझु ई ॾींहं जेको सो असां वेझो आहियूं हींअर मां आहियां HT सोरले हाल ऐं HT सोरले जेको कमिश्नर रहियो हैदराबाद में, जंहिं लतीफ़ साईं ते पहिरीं तहक़ीक़ कई, पहिरीं PhD कई ऐं हुन ई असांखे ॼाण ॾिनी त लतीफ़ साईं जी अज़मत छा आहे। शाफ भिट जेको किताबु हिन अंग्रेज़ी में लिखियो ऐं उन जो पोइ सिंधी में तर्जुमो बि थियो ऐं उन खां पोइ हिकु ॿियो किताबु हो मुज़ा परावागान, जेको 60 साल ताईं इन करे लिकायो वियो जो उन में लतीफ़ साईं जी दुनिया जे 7 अज़ीम ॿोलियुनि में 7 अज़ीम जेके शाहकार हुया या वॾा शाइर हुया उन्हनि सां लतीफ़ साईं जी भेंट करे ऐं उन में साबित कयो त लतीफ़ साईं फ़िक्री तौर ते ऐं शाइरी जे हवाले सां सभिनी खां जेको सो मथां मक़ाम रखे थो ऐं पंहिंजी अर्पना में हू लिखे थो त मुंहिंजे आॾो दुनिया जे 7 अज़ीम ॿोलियुनि जे 11 जेके से शाहकार मसवदा मुंहिंजे आॾो आहिनि ऐं अदब में का बि ॻाल्हि हतमी न हूंदी आहे पर पोइ बि पहिरियों नंबर सिंध जे शाह लतीफ़ ॾे वञे थो। त इहो शाह लतीफ़ ते पहिरियों तहक़ीक़ कंदड़ HT सोरले ऐं इन जो पस मंज़र कुझु हिन तरह आहे त जॾहिं जलियांवाला बाग़ में पहिरियों जेको वाक़ियो थियो हो जंहिंमें माण्हू कुझु मारिजी विया हुआ ऐं उहा तारीख़ कुझु मुतज़ाद आहे, त हितां जे नज़रियाती सोच जे हवाले सां उनखे कहिड़ी जेका असां निस्बत ॾिनी वेंदी आहे, असुल में हू वाक़ियो कहिड़े हिसाब सां थियो हो, इहो हिकिड़ो अलॻि पस मंज़र आहे। बहरहाल उन वाक़िए ते तॾो की सिंधी अख़बार हैदराबाद मां निकिरंदी उन जे एडिटोरियल में लतीफ़ साईं जो बैत लिखियो वियो, अॻियां अॼुनि वटि पोयनि सिर संभाया, अॻियां अॼुनि वटि पोयनि सिर संभाया, काट त पोइ क़बूल में मछण भाई घटि, कलाड़ के हट कुसण जो कूप वहे। त इन बैत खे जॾहिं सोरले पढ़ियो त हुनखे जेका बग़ावत जी जेका सा ॻाल्हि महसूसु थी ऐं पोइ एडिटर खे घुरायो वियो ऐं एडिटर ते जेका सा केस हलणु लॻो। केस में जेका सा ॻाल्हि हिते वञी पहुती त हीअ एडिटोरियल ऐं हीअ बैत जेको आहे सो असांजे ख़िलाफ़ु बग़ावत आहे। त पोइ उन हवाले सां जॾहिं ख़बर पई HT सोरले खे त इहो बैत लतीफ़ साईं जो आहे जेको 200 साल अॻु विसाल करे वियो आहे, पर पोइ अफ़सोस कयईं त हीअ 200 साल अॻु चयल शाइरी अॼु असांजे इक़्तिदार लाइ ख़तरो आहे, त इहो अंग्रेज़ क़ाबिज़ धुर जेका लतीफ़ साईं खां ख़तरो महसूसु करे पई उहो ई ख़तरो अॼु जूं धुरियूं बि महसूसु कनि थियूं। पर सुवाल इहो आहे त मेले जे हवाले सां जीअं HT सोरले जे हवाले सां ॻाल्हि कईसीं, हीअ हाल आहे जंहिंमें कॾहिं 2 ॾींहं कॾहिं 3 ॾींहं या कॾहिं 1 ॾींहुं अदबी रिहाण थींदी आहे। लतीफ़ साईं जे रिसाले जे हवाले सां, शख़्सियत जे हवाले सां मुख़्तलिफ़ मौज़ू जेके से मुख़्तलिफ़ लतीफ़ियात ते कमु कंदड़ माण्हुनि खे ॾिना वेंदा आहिनि ऐं उहे मकाला हिते पढ़ंदा आहिनि। ऐं हितां जी सूरत हाल इहा आहे जो हींअर असां हाल में अंदरि जॾहिं दाख़िल थियासीं त बिल्कुलु कंहिं बि क़िस्म जो तिर बराबरि बि कमु थियलु कोन हो, सिर्फ़ु हिकु ख़ाली हाल या भांडो जेको चइजे उहो हुयो ऐं उन सां गॾोगॾु जेको मेन असांजो हीउ गेट जेको आहे उन जो बि अधु हिसो जेको सो खाधो पियो आहे ऐं हींअर उहो तयारियूं कनि पिया। माना 12 महीने लतीफ़ साईं जे माॻनि जी या दरगाह जी जेका असां सार लधी थी वञे हुकूमत तरफ़ां
ऐं मतिलबु इहो थियो त 12 महीना हिन हाल खे या उहे माॻ जेके मेले जे मौक़े ते मुख़्तलिफ़ रिहाणियुनि जे कमु अचनि था त उहो 12 महीना वीरान हूंदा आहिनि। कंहिं बि माण्हू जे कमु नथा अचनि जो उते का नंढी वॾी रिहाण थी सघे, जॾहिं की इन विच में काफ़ी अहिड़ा मौक़िया थींदा आहिनि जो दरगाह ते वॾा जेके से मेड़ाका बि थींदा आहिनि। त इहा सकाफ़त खाते जी या हुकूमत जी बहसी चइबी जो 12 महीना उन्हनि शयुनि खे वीरान रखिजे। इरीगेशन वांगुरु जीअं 11 महीना दरिया वहंदो, 12 महीने जॾहिं पाणी वधंदो त हिननि खे बंद बि यादि ईंदा, त पथर विझण बि यादि ईंदा। त इहो बि हिकिड़ो तरीक़ेकार आहे, पंहिंजी बहसी आहे हिननि जी, जेका अहिड़े वॾे माॻ खे जेको मेले जे ॾींहंनि में एॾो अहम हूंदो आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको सो बाक़ी 12 महीना वीरानी जेका आहे उहा मतिलबु इन्हनि इदारनि जी अफ़ादियत या अहमियत या उन जो कारज जेको आहे उहो इंतिहाई जेको ख़राबु आहे। ऐं हींअर मेन रोड खां वठी जीअं असां लड़ियासीं हेॾे त मेले में जीअं मूं अर्ज़ु कयो त 2-3 ॾींहं बचिया आहिनि त कंहिं बि क़िस्म जी का तयारी कान्हे, वणनि खे पाणी कोन्हे, जो वण बि सुका पिया आहिनि, ॼण त कंहिं असां झूने झंग में अची विया आहियूं। रोड जेको सो पटियो पियो आहे ऐं शहर में जॻह जॻह ते जेको सो किचिरो गंदु लॻो पियो आहे, नालियूं उपटियूं पियूं आहिनि, गंदो पाणी जेको सो वहे थो पियो। इहे पांधीड़ा वीचारा जेके ईंदा गाॾियूं ऐं मोटर साइकिलूं पंहिंजी जाइ ते, पर पैदल माण्हू हलणु उहो बि जेको सो मुहाल थी वेंदो। त सिहत खातो, बल्दिया जो खातो, इरीगेशन जो खातो, ज़िले इंतिज़ामिया या मेले जी कमेटी या सकाफ़त खातो या हुकूमत मजमूई तौर ते हेॾे वॾे सिंध जी सुञाणप रखंदड़ महान हस्ती जे हवाले सां हुननि जो रवैयो, हुननि जा जेके से बि नियतूं तव्हांजे आॾो आहिनि ऐं कैमरा जे अख में जेके मुख़्तलिफ़ तव्हांखे मंज़र ॾेखारियूं था, त चवण जो मक़सदु आहे त असां अहिड़े वॾे मौसम सां एॾी वेसाघाती कयूं था पिया ऐं हिते सिर्फ़ु उन्हनि ॾींहंनि में अची फ़ोटो सेक्शन थींदा आहिनि, नारा लॻंदा आहिनि ऐं हिक ॿिए खे जेको सो पंहिंजो शाबासूं ॾिबियूं आहिनि ऐं उहो बि हिकु मख़सूसु लाबी आहे जेका हिक ॿिए खे शाबास ॾींदी आहे। पाण में वंड विरछ करे लक़ब अलक़ाब ऐं एज़ाज़ बि माणींदा आहिनि, पर हक़ीक़ी माण्हुनि खे जिन खे लतीफ़ साईं ॻायो, जिन लाइ लतीफ़ साईं कलाम चयो ऐं जेके लतीफ़ साईं ते उहो मयारी कमु कनि था अक़ीदत ते मोहबत जे हवाले सां, उन माण्हुनि खे को बि जेको सो दख़ल न हूंदो आहे। त सुबिल साथियो असां हिते हिकिड़ी साई वठंदासीं ऐं साई खां पोइ हिन ई माॻ ते कुझु ॿिया अहिड़ा माॻ आहिनि जेके मेले जे टाइम ते मुख़्तलिफ़ रिहाणियुनि जे कमु ईंदा आहिनि, त उन्हनि जो बि तव्हां सां तारुफ़ कराईंदासीं त जीअं मेले ते ईंदड़ पांधेड़नि खे उन्हनि माॻनि ते ऐं उन्हनि माॻनि में थींदड़ रिहाणियूं जेके आहिनि उन्हनि में जेको सो लुत्फ़ अंदोज़ थियण जो मौक़ो मिले। जीअं लतीफ़ी लात। ईंदे चमी ताए यार भली करे, ईंदे चमी ताए यार भली करे, वुठा तड़ अण वुठड़ा जीअं सावण वसे मींहुं, मूं तन अंदर तीअं जीअं पहिरीं वस पट सुवनि। सुबिल साथियो साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। ऐं हींअर बि असां लतीफ़ साईं जी नगरी में बीठा आहियूं ऐं ख़ासि तौर ते तारीख़ी माॻ साईं जे सूरमियुनि जो म्यूज़ियम जेको 1962 में भोटे साहब वफ़ाक़ी वज़ीर सनत जी उहिदे ते जॾहिं हुया
तॾहिं जेको सो ही बुनियादु रखियो वियो ऐं 62 खां हींअर घटि में घटि ईअं सम्झूं त वरी 60 साल ॿिया गुज़रण ते अची थिया आहिनि, पर उन में सवाइ 7 सुरमियुनि जे उन खां वधीक ऐं हिकु वणझारियुनि जो जेको पस मंज़र आहे सामूंडी जे हवाले सां, उन खां सवाइ असांखे ॿी म्यूज़ियम में का शइ नथी मिले। थियणु ईअं खपंदो हो त 2007 में मूंखे यादि आहे हिकिड़ो दफ़ो मेले जे हवाले सां मीटिंग थी हुई, उन में मुख़्तलिफ़ जेके से रिथाऊं जेके से रखियूं वयूं हुयूं, जंहिंमें करार ढंढ जी सफ़ाई बि हुई, पर ऐं इन लाइ अलॻि हिकिड़ो जेको सो वाटर कोर्स जेको पाणी हिन खे जेको सो साफ़ु सुथिरो मुहैया करे सघे। पर हींअर उन कराड़ खे वरी बि ॾिसूं था त साओ सेंवरियल पाणी आहे ऐं उन खां अलावा जेको HT सोरले हाल खां वठी म्यूज़ियम ते ईंदे रस्ते में जेका सूरत हाल असां तव्हांखे ॾेखारी त कंहिं ॻोठ कंहिं फिटल शहर जी सूरत हाल जीअं हूंदी आहे, गंद किचिरो हूंदो आहे, उहो ई हुयो। साम्हूं असांजे जेको सो फ़नकारनि जी हॉस्टल रहण लाइ त हिते सवाइ पंहिंजो रेस्ट हाउस जंहिंमें सरकारी माण्हू ऐं हुननि जा जेके यार दोस्ती वारा माण्हू वास्तेदारी वारा माण्हू उहे ईंदा आहिनि, उन्हनि जी सहूलियत लाइ रुॻो सिर्फ़ु रेस्ट हाउस ई 12 महीना जेको सही हालत में हूंदो आहे ऐं ॿी ख़स्ता हालत। ॻाल्हि था कयूं म्यूज़ियम जी, त म्यूज़ियम में ससी सोणी मूमल राणो ऐं कापायती सुर कापायती जो पस मंज़र आहे ऐं तंहिंखां पोइ असांखे पंहिंजो सोरठ राय ॾियाज मिले थी ऐं मारवी जे हवाले सां मिले थो, नूरी जाम तमाची कांबोड़ जे हवाले सां ऐं सुर सामूंडी ऐं सरेराग जे हवाले सां वणझारनि। त इन में अहम सुरमी लीला चंदसर उहा कान्हे का, मुखी कान्हे का, थियणी ईअं खपे त जीअं मूं अर्ज़ु कयो त 2007 में जॾहिं मेला कमेटी में शिरकत कईसीं त तॾहिं इहे मुख़्तलिफ़ रिथाऊं साम्हूं रखी वियूं। इहो जेको कल्चरल विलेज तंहिं दौर में ठहियो, कराड़ खे रिनोवेशन जेका थी उहा बि उन दौर में थी ऐं उन ई दौर में इहा रिथ साम्हूं रखी वई त साईं ते हिकिड़ो जामे क़िस्म जो म्यूज़ियम ठहे, मौज़ूआती म्यूज़ियम, मल्टी स्टोरी बिल्डिंग हुजे ऐं पोइ लतीफ़ साईं जे रिसाले में जेका बि जीवत आहे ऐं उन में जेके माग आहिनि तारीख़ी या उन में पखी आहिनि, जानवर आहिनि, डंडूं ढोरा दरिया आहिनि, मुख़्तलिफ़ क़बीला आहिनि, उन जा लिबास आहिनि, मुख़्तलिफ़ किरतकार करण वारा जेके धंधे पेशे वारा माण्हू आहिनि, मुख़्तलिफ़ जेके हुनर आहिनि, उन्हनि बेतनि जी रोशनी में उन्हनि बेतनि जे मुख़्तलिफ़ मरहलनि ऐं उन्हनि सां तालुक़ु रखंदड़ औज़ारनि जी निस्बत सां उहो हिकिड़ो अलॻि अलॻि मौज़ू जे हवाले सां हिते मल्टी स्टोरी हिकिड़े क़िस्म जो म्यूज़ियम ठहे आहे, जंहिंमें ज़ोलॉजी जो पोर्शन अलॻि हुजे हा, बाटनी जो पोर्शन अलॻि हुजे हा ऐं इंसानी हयाती जे हवाले सां उहो पोर्शन अलॻि हुजे हा ऐं इन सां गॾोगॾु जेको कुझु जीवत जेका सॼी रिसाले में आहे उहा सॼी जेका असां ॾेखारे सघूं हा। त हिकिड़ो जामे म्यूज़ियम जी रिथा जुड़णु खपे। हींअर बि कल्चर खातो या सिंध हुकूमत जिथे ॿियनि अहिड़नि शख़्सियतुनि ते कमु थिए थो, मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में कमु थिए थो, हिते सूफ़ी यूनिवर्सिटी बि जेका क़ाइमु कई वई आहे, पर उहा बि जेका असुलु पंहिंजे मौज़ू मक़सदु जेको हुयो तसव्वुफ़, उन खे छॾे ॿिया जेके सब्जेक्ट आहिनि उन्हनि ते जेके मुख़्तलिफ़ कोर्सिस ऐं डिग्रियूं कराई वञनि थियूं, पर हिन म्यूज़ियम खे 60 साल गुज़रण जे बावजूदु जेको पहिरें ॾींहं जी ॻाल्हि थी उहो उते ई बीठो आहे ऐं हिन खे वधाइण जी ज़रूरत आहे। हिन में हर जीवत खे जेको डिस्प्ले करण जी ज़रूरत आहे, उन सां गॾोगॾु उन्हनि बेतनि खे बि उते ज़ाहिर कजे, हिकु जामे क़िस्म जो नक्शो बि हिते जेको चिटणु घुरिजे त भेट खे मर्कज़ बणाए बाक़ी जंहिं जंहिं रुख में लतीफ़ साईं सफ़र कया आहिनि उन नक्शे जी मार्फत उन्हनि मागनि ताईं साईं खे जेको सो वठी हलिजे ऐं उन सफ़र ते पवंदड़ जेके माग आहिनि या किरदार आहिनि जेके सतसुर ॾातार या सुरमियूं हुन साईं जूं, उन्हनि जा जेके इलाइक़ा जंहिं जू सां हो तालुक़ु रखनि थियूं, उहे माग साईं जे सफ़र जे मरहलनि में पंधनि में जेके से रस्ते में पवंदा हूंदा, साईं जी ज़ाती यारी दोस्ती ऐं मुरीदी हुई उन हवाले सां त सिंध खां ॿाहिरि इहे जेके माग साईं जे पंधनि पेचरनि जे हवाले सां जेको 22 साल साईं ज़िंदगी जो सफ़र कयो मुसलसिल, पोइ बि वक़फ़े सां ॿिया सफ़र साईं कंदो रहियो, त उन्हनि सभिनी मागनि खे ऐं रिसाले में जेका जीवत आहे उन सॼी खे महफ़ूज़ करण लाइ हिते हिकिड़ो घण माड़ जेका इमारत जोड़णु घुरिजे।
उन में जेके लतीफ़िया ते कमु कंदड़ माण्हू आहिनि या मुख़्तलिफ़ जेके इदारा आहिनि उन्हनि जूं ख़िदमतूं हासिलु कजनि। पोइ उहे जेकॾहिं ज़िंदह शयूं असां ॾेखारे सघूं था त उन्हनि खे उहे ॾेखारिजे ऐं जेकॾहिं स्टेचू जे रूप में ॾेखारे सघिजे थो उहे ॾेखारिजे या मॉडल जे रूप में ॾेखारे सघिजे थो त लतीफ़ साईं जे उन तसवर खे उन ख़्याल खे ऐं सिंध धरती जेका सॼे जो सॼो रिसाले में महफ़ूज़ थियल आहे तॾो को कल्चर सकाफ़त तारीख़ जाग्राफ़ी वोकरा आहिनि पाणी जा किरतकार आहिनि धंधा पेशा आहिनि माण्हू आहिनि उन जा लिबास आहिनि इहे जोगी सामी फ़क़ीर जेके आहिनि इहे सॼी मख़लूक जेका आहे पूरो जेको हिकिड़ो सिंध जो संसार आहे उहो उन म्यूज़ियम में झलकंदे नज़र अचे त हर ईंदड़ वींदड़ खे लतीफ़ियात जे हवाले सां हिकु रग़बत बि पैदा थींदी ऐं साॻे वक़्तु उन रिसाले जे मफ़हूम खे मक़सद खे सम्झण में बि जेका असां आसानी थींदी ऐं अॼु जदीद दौरु आहे साइंसी दौरु आहे इहो कंहिं मुमकिन आहे त असां उनखे नई टेक्नोलॉजी जे हवाले सां उनखे असां महफ़ूज़ करे ऐं डिस्प्ले बि करे सघूं त म्यूज़ियम में जेके ॿ चारि शयूं रखियल आहिनि उन खां अलावा जेकॾहिं असां हिकिड़ो वॾो स्क्रीन लॻल हुजे रिसाले जूं जेके मूं ॻाल्हियूं ॻणायूं उहे बि जेकॾहिं उन फिल्म जी सूरत में उन ते हलंदियूं रहनि त इहो बि हिकिड़ो वॾो जेको सो माण्हुनि जे लाइ उत्साह जो सबबु थींदो। ऐं असांजो तॾोको कल्चर जेको अॼोके जदीद साइंसी दौर जे करे बिगड़े थो पियो उन खे महफ़ूज़ करण जो बि हिकिड़ो सुठो मौक़ो आहे त उहे लतीफ़ साईं जे रिसाले में जेके इस्तिलाह आहिनि मुख़्तलिफ़ हुनरनि सां धंधनि पेशनि सां या माॻ आहिनि जेके या के नाला आहिनि क़ौमूं आहिनि क़बीला आहिनि लक़ब आहिनि अलक़ाब आहिनि उन्हनि खे माण्हू हिन महिल रिसालो पढ़ंदे मुंझारे जो शिकार आहिनि ऐं मौक़िक़ बि उन्हनि जी लुग़वी माना कढणु या बैत जी तशरीह करण में उन्हनि खे जेको सो मुंझारो थिए थो पर जेकॾहिं उहे शइ हक़ीक़त में असां साम्हूं रखूं ऐं ईअं उन्हनि शयुनि जी रिलेवेंसी मॉडल सां या तस्वीर सां या हक़ीक़ी जेका उहा जीवत हुजे उन सां ॾिजे त पोइ रिसाले जा उहे इस्तिलाह जेके अॼु असांजी सिंधी ॿोली में नथा ॻाल्हाए वञनि ऐं नौजवान माण्हुनि लाइ सम्झणु जेको सो ॾुखियो थी पियो आहे जीअं मिसाल सां नार जा मुख़्तलिफ़ पुर्ज़ा आहिनि हिसा आहिनि उहो जेकॾहिं हिते हुजे नार जो लफ़्ज़ बि साईं इस्तेमालु कयो आहे त जीअं से खुए नार वहनि वारी गाॾो आहे त इहो आम माण्हू जंहिं नार न ॾिठो आहे उन जा पुर्ज़ा न ॾिठा आहिनि त उन लाइ इहो बेत पढ़णु बेत जी जेका नफ़ासत आहे जेको उन में मक़सदु आहे उहो न सम्झी सघंदो तंहिं करे अहिड़ियूं शयूं हिते जेके महफ़ूज़ कजनि त रिसाले खे नौजवान माण्हू ऐं अॼोके दौर जो माण्हू या उहो माण्हू जेको सिंधी नथो ॼाणे परॾेही आहे या देसी आहे पर ॿी ॿोली सां तालुक़ु रखे थो त उहो बि इन पिक्टोरियल गैलरी जेका थियणु खपे म्यूज़ियम जेको ठहणु खपे उन जी मार्फत फ़िक्र लतीफ़ खे वेझो थी पवंदा त सुबिल साथियो हिते असांखे साई वठंदा ऐं साई खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर वरी भिट जी नगरी में कंहिं कुंड पासे में वरी तव्हां सां वीचार विञींदासीं जीअं लतीफ़ इलाही सुनो शाह भिटाई अथई हक सच जे दर हलिया सुनो शाह भिटाई अथई हर दिल जो थो हाल जाने कंद सब संभलाई अथई हक सच जे दर हलिया सुनो शाह भिटाई अथई सुनो शाह भिटाई अथई दस आउंडियां तोखे
अजायो न तूं पाण विञा बेड़ा पार तुंहिंजा थींदा हिते न जी शाही अथई हर दिल जो थो हाल ॼाणे कंदो सभु संभलाई अथई हक़ सच जे दर हलिया सुण शाह भिटाई अथई बीमार खे मिले थी शफ़ा सची दिल सां जो थो अचे बीमार खे मिले थी शफ़ा सची दिल सां जो थो अचे इहा ॻाल्हि हक़ीक़त थींदी सभ सां सणाई अथई हर दिल जो थो हाल ॼाणे कंदो सभु संभलाई अथई हक़ सच जे दर हलिया सुण शाह भिटाई अथई ख़ासि केली घुर तूं दुआ रज़ा क तूं हलिया ख़ासि केली घुर तूं दुआ रज़ा क तूं हलिया मस्तानो पियो तोखे सॾे मुश्ताक घणाई अथई हर दिल जो थो हाल ॼाणे कंदो सभु संभलाई अथई हक़ सच जे दर हलिया सुण शाह भिटाई अथई सुण शाह भिटाई अथई सुण शाह भिटाई अथई ॾिसो जेकी शऊर क़ौम हूंदी आहे उहो पंहिंजे कल्चरल असासनि खे पंहिंजे इल्म खे महफ़ूज़ कंदी आहे अॼु बि तव्हां शेक्सपियर जे जेको ॻोठ या जेको शहर या जिते हू रहंदो उते वञी ॾिसंदव त हुननि जेको मुल्क जा माण्हू आहिनि बाशऊर माण्हू आहिनि उन्हनि हर शइ खे महफ़ूज़ करे रखियो आहे एतिरे हद ताईं त हू जेकी किताब हुन पढ़ी उहा बि उते उन जॻह ते पई आहे जेको गिलास या कप हुन इस्तेमालु कयो उहो उन जॻह ते पियो आहे असां वटि भिटाई साईं जो एॾो वॾो असासो हीअ कल्चर जी सुञाणप आहे सिंध जे सिंध खे कंहिंखे ॾिसणो हुजे त भिटाई जी दरगाह ऐं भिटाई जे शहर खे ॾिसी हुनखे अंदाज़ो लॻाइणो आहे त छा कल्चर आहे सिंध जो उन में जे उन कल्चर खे महफ़ूज़ न कयो वेंदो त असांखे अॻिते वञण जे लाइ जेको असांजी जनरेशन्स आहिनि असांजी नस्लूं आहिनि उन्हनि खे कहिड़ो रोड मैप ॾींदासीं त हीअ असां असल में पंहिंजे पाण सां ज़ुल्म पिया कयूं ऐं हुकूमत सिंध ऐं हुकूमत पाकिस्तान जॾहिं 1958 में औकाफ़ डिपार्टमेंट ठाहे इहो फ़ैसिलो कयो त असां दरगाह खे टेक ओवर कयूं था त उन्हनि जे फ़र्ज़ में शामिलु हो त हू दरगाह जे तसवुफ़ खे दरगाह जे मैसेज खे दरगाह जे फ़लसफ़े खे बि हिफ़ाज़त कनि हा ऐं उनखे खणी हलनि हा पर हू त जंहिं बिल्डिंग जी उन ज़िमेदारी खईं उनखे बि सही महफ़ूज़ न पिया करे सघनि दरगाह जो बि उहे जेको ख़र्चु थियणु घुरिजे या जेको तहफ़ुज़ थियणु घुरिजे उहो न पियो थिए भिटाई जा तकिया भिटाई जा जेकी मनसूब जेकी जॻहियूं आहिनि जिते भिटाई साईं जी पैदाइश थी आहे उहा जॻह महफ़ूज़ न आहे भिटाई जो कल्चर जेको सिंध कल्चर ऐं कल्चर डिपार्टमेंट आहे सिंध जो उनखे जेको सिंध जो कल्चर आहे त पहिरीं उन्हनि जो फ़र्ज़ु हो त भिटाई जे कल्चर खे महफ़ूज़ कनि HT सोले हुजे या एन मैरी शिमिल हुजे या डॉक्टर ट्रंप हुजे हिननि जेकी वाइज़ माण्हू हुआ जेको विज़डम रखंदा हुआ जेको तदबुर रखंदा हुआ उन्हनि माण्हुनि भिटाई जे हुन विज़डम खे सुञातो ऐं हुननि वॾी रिसर्च कई पर हुकूमत वरी उन्हनि माण्हुनि जे लाइ उहा यादगार नालो त ॾेई छॾियूं पर उनखे जे महफ़ूज़ न कनि या हुते जेको हुननि कमु कयो आहे उहो कमु न रखनि त अचण वारी जनरेशन्स खे कीअं ख़बर पवंदी त उन डॉक्टर ट्रंप या डॉक्टर सोले कहिड़ो कमु कयो आहे ऐं उन में हुन सरकार जी कहिड़ी ॻाल्हियुनि खे हुन सम्झो ऐं हुन दुनिया खे पहुचाइणु चाहियो त इहे सभु उहे अफ़सोस वारी ॻाल्हियूं आहिनि जिन खे ॾिसी ॾुख थिए थो ऐं फ़र्ज़ु त हुकूमत सिंध ऐं हुकूमत पाकिस्तान जो आहे ई आहे छो त हुननि जॾहिं ज़िमो खयो आहे हिकिड़ी शइ जो त पोइ उन्हनि खे उनखे अहमियत ॾियणु घुरिजे पर पोइ तव्हां वारी ॻाल्हि त हीअ जीअं तव्हां मीडिया जो तव्हां पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी इन शयुनि खे खणो पिया त सभिनि जो फ़र्ज़ु आहे असांजो भिटाई जे ख़ानदान भिटाई जा अक़ीदतमंद शारती फाउंडेशन
सभिनि जो गॾियल फर्ज़ु आहे त इन में जे हुकूमत फेल थी थिए त असीं जेतिरो हिसो विझी सघूं था पंहिंजो कमु कयूं। मुंहिंजे ख़्याल में इन जे लाइ ही जेको नई सोच आहे त असां पंहिंजी धरती जी ओनरशिप वठूं, असां भिटाई जे कल्चर जी ओनरशिप वठूं ऐं उनजे लाइ हाणे असां इंतज़ारु न कयूं त जे हुकूमत नथी करे त पोइ असीं बि माठि करे वेहूं। असांखे पंहिंजो हिसो विझणो पवंदो। तव्हांजी बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे। सफ़ाई त हूअं ई निस्फ़ ईमान आहे, उहा असांजे मज़हब जी बुनियादु आहे त सफ़ाई सुथराई हुजणु। उन में सिहत बि अची थी वञे त जॾहिं सफ़ाई न हूंदी त पोइ बीमारियूं बि फैलंदियूं ऐं जॾहिं बीमारियूं फैलंदियूं त पोइ जेकी माण्हू हिते हज़ारे माण्हू अचनि था, लखे माण्हू मेले में ईंदा, उन्हनि माण्हुनि जे लाइ केॾो वॾो हिकिड़ो हैज़र्ड थी थो वञे। त इन में वरी पहिरीं रिस्पॉन्सिबिलिटी हुकूमत जी आहे त हुकूमत उन में उहे सहूलियतूं फ़राहम करे, छो त हुकूमत जॾहिं टैक्स वठे थी त हुकूमत ज़िमेदार आहे असांजे उन फलाही सिलसिले जो त असांजी पीअण जो पाणी साफ़ु हुजे, साफ़ु सुथराई हुजे। उनजी ज़िमेदारी पहिरीं बुनियादी हुकूमत जी आहे, जंहिंमें हू फेल थी चुका आहिनि, न सिर्फ़ु विदिशा में पर पूरी सिंध में तव्हां हाल ॾिसो था। पर सेकेंड ज़िमेदारी वरी एज़ अ शहरी, बाशऊर शहरी थियण जी हैसियत में असां सभिनि ते अचे थी। जीअं असां पंहिंजो किचिरो दरवाज़े जे ॿाहिरि उछलाईंदासूं, जीअं असां पंहिंजे विदिशा शहर खे पंहिंजे घर वांगुरु न सम्झंदासूं, जे असां उहो सिविक सेंस न रखंदासूं, गाॾी जो शीशो खोले ॿाहिरि किचिरो उछलाए छॾींदासूं, जे असांखे ॾंड चटी जिते लॻे थी दुबई में या ॿियनि मुल्कनि में, त उते असां उहो किचिरो नथा उछलायूं, छो त असांखे डपु हूंदो आहे त किथे चलान न थिए, किथे फाइन न थिए। उहो साॻियो सेंस असां पंहिंजी सिंध में, पंहिंजे घर में, जेको असांजी धरती आहे, असांजो घरु आहे, जंहिंसां असांखे प्यार बि आहे, त पोइ उनजो अहसासु असांखे करणु घुरिजे। इहो सेंस डेवलप करिणो आहे असांखे ऐं इन में असांखे पंहिंजे जीअं औताक खे साफ़ु रखूं था, पंहिंजे घर खे साफ़ु रखूं था, ईअं दरगाह खे ऐं सॼे शहर खे, हर शहरी ते ज़िमेदारी आहे त हू पंहिंजो फ़र्ज़ु निभाए। ॾिसो, इंतिज़ामिया जी मीटिंग जे रुॻो उहो हिकिड़ो फॉर्मेलिटी हुजे ऐं रुॻो हिकिड़ो खानापूरी हुजे त उन मां इहो ई ख़बर पए थी जॾहिं सेकेंड थर्ड मीटिंग थिए थी त उहो जेको लिस्ट ठही हूंदी आहे पहिरीं मीटिंग में, उन मां हिकिड़ी शइ ते बि अमल न थींदो आहे। त हीअ रुॻो ॾेखारण जे लाइ, रुॻो वक़्ती तौर ते हिकिड़ो रस्म पूरी करण जे लाइ उहा मीटिंग थिए थी, पर उन मीटिंग में जेकी शयूं तइ थियनि थियूं उन्हनि ते अमल नथो थिए। हिननि जी प्रायोरिटी इहा हूंदी आहे त जेकी मेलो अचे थो उन में, छो त भिटाई जी दरगाह तां करोड़े अरबे रुपया सॼो साल खयां वेंदा आहिनि, छो त हीअ औकाफ़ डिपार्टमेंट में आहे दरगाह, त उन्हनि खे जस्टिफाई करिणो आहे त असां उहो पैसो ख़र्च था कयूं। उनजे लाइ हू जीअं कल्चर वारा पंहिंजा 3 ॾींहंनि जा प्रोग्राम कंदा आहिनि ऐं उन में जस्टिफाई कंदा आहिनि। ईअं सिंध हुकूमत मीटिंग करे ऐलान त वॾा करे थी छॾे, पर न सिक्योरिटी जो उहो लेवल हूंदो आहे, न सहूलियतुनि जो उहो लेवल हूंदो आहे, न भिटाई सां उहा वफ़ादारी ऐं प्यार आहे त भिटाई जे पांधीड़नि जी उहा ख़िदमत थिए ऐं हुननि जी फैसिलिटेशन जे लाइ कुझु ख़ासि अमल दरामद थिए, या उहो फ़लसफ़ो भिटाई जो जेको वॾो असासो आहे असांजी जनरेशन जो, उनजे लाइ असां इन 3 ॾींहंनि में अहिड़ा के इवेंट्स कयूं त उन फ़लसफ़े खे पंहिंजे घरनि ताईं, हर सिंध जे कुंड कुर्च ताईं, सॼी दुनिया ताईं उहो मैसेज पहुचायूं। उनजे लाइ को ख़ासि मूंखे का शइ नज़र नथी अचे। बिल्कुलु तव्हां इहो सुवालु कयो था ऐं तव्हां सां शेयर कंदो हलां त तव्हां वधीक रिसर्च कयो था ऐं तव्हां वधीक ॼाणो था ऐं इन ते मूंखे तव्हां गाइड कजो। मूं जेको पंहिंजे ज़िंदगी में ही जेको पोयां 10 साल ख़ासि तौर ते मूं रिसर्च कई ऐं मूं इहो पंहिंजे पाण खां सुवालु कयो त लोकल गवर्नमेंट जंहिंजी पहिरीं ज़िमेदारी आहे उन में MPAs MNAs असांजे तक जा ऐं डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन अचे थी ऐं जेको चेयरमैन आहे डिस्ट्रिक्ट जो उहो अचे थो। त 10 सालनि में मूंखे उहो टाइम नज़र न आयो जंहिंमें लोकल MPA MNA ऐं असांजो डिस्ट्रिक्ट चेयरमैन मेले जे दौरान भिटशा ते अचे ऐं भिटशा में को ख़ासि पैकेज जो ऐलान करे ऐं ख़िदमत करे। त 10 सालनि खां पोइ आउं इहो चवण ते मजबूर थी वियो आहियां त शायदि हुननि जो भिटाई साईं सां उहो अटैचमेंट ई कोन्हे जो हू सभु कुझु हूंदेसि हूंदे उहा ख़िदमत नथा कनि। जे असांजे ज़िले मां हींअर बि रेवेन्यू मिनिस्टर मौजूदु हुजे पर उहो भिटाई जे मेले ते को ख़ासि पैकेज का ख़िदमत को ऐलान न ई अचे त पोइ इहो ॾुख जी ॻाल्हि आहे। जे असांजो चेयरमैन साहिबु डिस्ट्रिक्ट चेयरमैन साहिबु पोयनि 10 सालनि में पोयों चेयरमैन ऐं ही चेयरमैन जे हिकिड़ी दफ़ा बि भिटाई जी दरगाह ते मेले जे दौरान न अचे त पोइ इहो सवाल में ई जवाबु आहे त पोइ माना हुननि जी प्रायोरिटी लतीफ़ साईं कोन्हे, पोइ हुननि जो मक़सदु लतीफ़ साईं जी ख़िदमत करणु कोन्हे। ज़िले मटियारे जी आवाम खे त हू कुझु करणु चाहिनि था पर भिटाई जी दरगाह ते हुननि खे उहा अहमियत नथा ॾियणु चाहिनि। ऐं उन में तव्हां ॾिसो त जेके इदारा हिते वॾा वॾा आहिनि उन में वॾो इदारो सूफ़ी यूनिवर्सिटी आहे। मेले जे 3 ॾींहंनि में सूफ़ी यूनिवर्सिटी जो को किरदारु कोन्हे। हालांकि सूफ़ी यूनिवर्सिटी में त इंटरनेशनल सूफ़ी कॉन्फ्रेंस थियणु घुरिजे हा ऐं उन में इंटरनेशनल अदीबनि खे घुरायो वञे हा।
जेको हुनजे फ़र्ज़ में बि शामिल हो। पर ही केतिरा मेला गुज़री चुका आहिनि, मूंखे को प्रोग्राम इंटरनेशनल लेवल जो अॼु ताईं सूफ़ी यूनिवर्सिटी में मूंखे यादि नथो पए त को थियो हुजे। सूफ़ी यूनिवर्सिटी में भिटाई जो राग थियो हुजे मूंखे यादि कोन थो पए। सूफ़ी यूनिवर्सिटी में को अहिड़ो इवेंट थियो हुजे जंहिंमें भिटाई जे उन मैसेज जी प्रोपगेशन, डिग्रियूं त कोन्हनि सूफ़िज़म ते, पर सूफ़िज़म ते प्रोग्राम बि नथा थियनि। त हीअ निहायत अफ़सोस, ऐं इन मां ख़बर पए थी त केतिरी अहमियत आहे सिंध गवर्नमेंट जी ऐं असांजे नुमाइंदनि जी भिटाई जी दरगाह खे। भुलियो सभु अंबोर जो पुठी होत न हलियो, शहर सुञातो की न की याराणीअ तौर, तनी माणियो मोर जनी देखियो दिलि सी। सो मेरे साथियो, शाह जा पंध पिचरा जे हवाले सां लतीफ़ साईं जी नगरी में मेले जी तयारियुनि सां गॾु मुख़्तलिफ़ मागनि जे हवाले सां सुरमियूं, HT सोरले, हॉस्टल्स, ॿिया जेके नंढा वॾा हिते रिहाणियूं थींदियूं आहिनि, इंतज़ाम थींदा आहिनि, ऐं ख़ासि तौर ते शहर जी जेका सूरत हाल हुई गंद किचिरे जे हवाले सां, नालियुनि जो पाणी उपटियो पियो आहे, पांधीड़नि लाइ कहिड़ी आजां थींदी, पर अक़ीदत मोहबत में सभु को कही अचे थो, हुन जी नज़र मालिकनि जी उन मोहबत ते आहे। पर हिते उन्हनि वास्तेदार खातनि जा वड़ बि पधरा थी पवनि था त हू केतिरा सचा आहिनि ऐं केतिरो पांधीड़नि जे सुख ऐं भलाई लाइ जेको सो कमु करे सघनि था। सो असांजी अॼोकी रिहाण शाह जा पंध पिचरा जी पुॼाणी थिए थी। वरी ईंदड़ हफ़्ते कंहिं ॿिए रुख में तव्हां सां वीचार वञींदासीं। तेसिताईं इजाज़त ॾींदा। जीअं लतीफ़, जीअं लतीफ़ी लात।